माशाल्लाह जुमे ॾियारो मुंहिंजे लाइ वॾो सभाॻो हूंदो आहे। जुमे ॾियारो आहे सरदार ॾियनि जो, जीअं महीननि जो सरदार रमज़ान शरीफ़ हूंदो आहे, त अलाह शुक्र आहे असांखे ॾियारो जुमे जो मिलियो आहे फस्ट क्लास। त अॼु जेके मूं वटि दोस्त वेठा आहिनि, त हीअ सुगड़ त अहमद अली चांडियो ऐं इमदाद ख़ुश्क त मूं वटि हूंदे ई हूंदा आहिनि। अञा हिकिड़ो अली नवाज़ आहे सो त भॼी वियो, अलाह किथे शादी पोइ कमाए अलाए छा माशाल्लाह। पर जेको ज़लदारी साहिबु आहे उहो नवाब शाह जो आहे। असगर अली लुंड साहिबु उहो बि मोरे जो आहे। हेॾा ॿ दोस्त आहिनि, कादिर मश्क ऐं साईं जो नालो छा आहे? हा लाशारी साहिब ॿई टन मोहम्मद ख़ान जा। से तव्हां महिमान आहियो मुंहिंजा माशाल्लाह, अलाह ख़ुशि कंदव। त अॼु मूं वटि इहे ई कचहरियूं, इहे ई सुगड़, इहे ई फ़नकार, इहे ई महिमान, इहो ई नबन कमदार। छो त असां वटि इहे ठुमकनि वारा का कान्हे। छा पता कैमरामैननि खे जे मूंखे बर्दाश्त कनि था, छो त उहे हिलनि थोरो हुननि ते ठुमकनि ते या हिननि ते उहे आहिनि कोन सलाहबाज़ आहिनि कोन मूं वटि आहे मर्दानी कचहरी। त अलाह कंदो सदे कामयाबु दाइम रहंदी, कामयाबु रहंदी। तो माशाल्लाह बिस्मिल्लाह शुरू कयूं था। पहिरीं असगर लुंड साहिब खां शुरू थो कयां। सॼा सलाम वालेकुम बाबा, ॿिया कहिड़ा हाल? ख़ैर ख़ुशि मज़े में? पर तव्हां सरकारी मुलाज़िम छामीअ जो साईं? अच्छा, अलाह ख़ुशि कंदी। काऊं ग्रेड अथव? माशाल्लाह, तव्हां त माशाल्लाह चढ़े वेठा आहियो। त लुंड साहिब अर्ज़ा पढ़ी त वियो माशाल्लाह। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त नवाब शाह में हिकिड़ो अॻु में बि अख़बार में आयो त जॾहिं मुंहिंजा प्रोग्राम शुरू थिया त उते ई बयानु हिकिड़ो आयो अख़बार में, पाण पढ़ियो त माशाल्लाह ओताकूं असांजूं आबाद आहिनि ऐं फस्ट क्लास। असांजो सिंध जूं ओताकूं असांजे सिंध जा मूर्चा आहिनि। त तव्हां खां पुछां थो तॾहिं पर ओताकूं खुलियूं आहिनि जा महिमान अचणु शुरू थिया कि महिमान अञा जेको लिफ्ट ई कान्हे का? सही उहा त आहे, किथे किथे इहे आहे लिफ्ट आहे बि, किथे न बि आहे। छो भला अॼुकल्ह जेका सिंध में त महिमान नवाज़ी हूंदी आहे हिन करे बा हूंदी त आहे अॼु जेको नौजवान जो रुझान आहे न, उहो इन तरफ़ न आहे। कुझु जेके आहे नौजवान उन्हनि जो रुझान आहे त कचहरी थियनि, कुझु इहे ओताकूं अचनि। बाक़ी तक़रीबन इहा थोरी घणी ॻाल्हि ख़तमु थींदी आहे। मूंखे लॻे थो तूं ॻोठनि में वियो न आहीं या ॻोठ न वियो आहीं, जे पढ़ी आई न ऑफिसरी थियो न वियो आहीं। फ़र्क़ु पए थो न, फ़र्क़ु आहे न सही। हा त पोइ ओताकूं अलाह शुक्र आहे सिंध में असांजी दाइम ऐं क़ाइम आहिनि। ओताकुनि में त असांजा सुगलनि खां पुछ सुगल तोखे ॿुधाईंदा त रोज़ बिज़ी आहिनि ओताकुनि में। मक़सदु उहा ॻाल्हि एतिरी न आहे जिते पहिरीं हूंदी। अच्छा, शौक़ु हिकिड़ो हूंदो, विलविलो हूंदो, उहा ॻाल्हि न रही। छा भला धड़ियल खां ॾिजी विया आहियो छा? बाक़ी पहुचो हू त चवंदासीं राति जो वेंदा आहियूं। हा बिल्कुलु, इहा त ॻाल्हि सही आहे। पर हाणे इहो किथे किथे इहो थिए थो प्रोग्राम, आम न आहे। जीअं हिकिड़ो आम थींदो आहे, महीने महीने हिसाब थींदो, 6 महीने थींदो, कॾहिं कॾहिं किथे थिए थो, किथे न बि थिए थो। ईअं त माना तुंहिंजो चवण आहे हिनखे बरक़रार रखण जी ज़रूरत आहे। ज़रूरत आहे, वॾी ज़रूरत। इंशाअल्लाह बरक़रार रखंदा ऐं रखंदासूं। बिल्कुलु, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। तोखे शिकायत आहे त पंहिंजी जॻह ते आहे, पर न ओताकूं शुक्र आहे सिंध में असांजी दाइम ऐं क़ाइम आहिनि। तोखे इन ओताकुनि जवाबु मुंहिंजा सुघड़ सुघड़ ॾींदा। जीअं बदल चले साहिब बिस्मिल्लाह। साईं अर्ज़ छो त बेक़दरे अॻियां जॾहिं पेश कयूं मुंहिंजी ॾात शकी थी पई आहे। वाह, बेक़दरे अॻियां जॾहिं पेश कयूं मुंहिंजी ॾात शकी थी पई आहे। ॾींहं जो कारी ऊंदह ॾिसी रात शकी थी पई आहे। मोतीअ दाणा माण्हू मारे मौत ऐं मात शकी थी पई आहे। वाईअ जो पड़लाव वरी वियो काफ़ी नात शकी थी पई आहे। कदर मरंदो ॾिसी मिठल सिंधी लुगात शकी थी पई आहे। सिंधी लुगात शकी थी पई आहे। मेहरियाण में मौजा माक त कान्हे, रात रुनी आहे माक त कान्हे, डुबरी सागी चाक त कान्हे, कोत खणी वियो दिल जी दौलत हाड़े में ॾिस हाक त कान्हे। मोहब्बत आमीरास असांजी उन खां वध इमलाक त कान्हे। निंड उखेड़े ॻोल्हियो मंज़ल सुतल काबे बाक त कान्हे। नज़रूं कंद झुकाए हल तूं पर्दे में का पाक त कान्हे। बिना अमल जे ॻाल्हियूं कूड़ियूं मिठल इश्क मज़ाक त कान्हे। मिठल इश्क मज़ाक त कान्हे। वाह साईं वाह। इहो कलाम हिकिड़ो जेको चवंदा सॼी राति रुनी आहे
माण्हू चवनि था मां कपई आहे पर हूअ रुनिया छोकिरी इहो कलाम भले मशहूरु थियो कुझु कदा तव्हां जवाबु ॾियोसि साईं अर्ज़ु इहो आहे त अॼु बि असांजे सिंध में अल्हम्दुलिल्लाह ओताकूं कचहरियूं उहे ई नंगर उहे ई महिमान नवाज़ियूं अॼु बि मोर वांगुरु मुरकद थियूं जंहिं बि कचहरी में वञूं था यकीन कयो त असांखे त ईअं हूंदो त नंढा ही नौजवान छोकिरा नथा रंग कनि पर असां पुराणनि खां बि वॾी महिमान नवाज़ी कनि था असां राति मच कचहरी कचहरियूं अॼु बि क़ाइम ऐं दाइम आहिनि ख़तमु न थियूं जेसीं सिंधी ॿोली सिंधी आबादी सिंधी असांजी अमल रहंदो तेसीं असांजी ओताक बंदि न थी इंशाअल्लाह उन त पेट ॿुधा चयो ई त पल्ले वञ पाण ॾिसी पकनि जो पाड़ो रूहतनि जो रुख खऊं कपे न कुहाड़ो पहिरीं ॻाल्हाईंदा हुआ प्यार में हाणे ॿोड़नि था ॿाड़ो तिन खां लड़ी कर लाड़ो मत पोइ पिछेमान पर साईं मीर मोहम्मद साईं अर्ज़ु करे पियो त सिफ़त सना सभु साईं जी आ बारी ख़ुदा जी ज़ात अजब शहर मके में शम शमा थियो रातुनी तजलात अजब रबीअल अव्वल ते राज़ ख़ुदा जो आ सुमर बारी रात अजब वेल जहीं पियो ढोल अचे पहाड़ उहा प्रभात अजब शान अमर जो मान मथे थियो आ साईं खई सौगात अजब हूरा हमद हज़ार पढ़नि सोहणी ते सलवात अजब मिड़ई मलाइक फर्श ते आया निमियो पढ़नि नफलात अजब वाह खुदाई रंग इलाही आ रूई ज़मीन रंग रात अजब आमिर जा बत ऊंधा थी पिया भले भले कन बात अजब जेको बानी बुतनि जो आयो भॼंदो मीर संदी महलात अजब कलमो दरूद चई दिलबर ते कई दिलबर जी दर्जात अजब सब नबिन का सरस सवाली आ दिलबर जी दर्जात अजब मलूक तो के मुरसल सदके आ दातर दींदो दात अजब कलमो पढ़ो करीम ते जो नफ न बोले नात अजब साईं खुशके साहब यकीन करे त हिन चैनल जो मालिक जो अली सलम ज़रदारी साहब आहे नवाब शाह जो आहे उतां खां ॾिसी आज़ाद पर उतां खां मेहियूं माल उन वालिदुसि पर इहे महिमान जी ख़िदमत पे कयूं जे तोखां छा ॿुधायां साईं अॼु बि हलनि पिया अॼु बि नवाब शाह ज़िलो उतां हिसाब सां मशहूरु आहे साईं हर जगह बि हुनर बाक़ाइदे असांजा अॼु बि साईं हुनर हर पंजारियूं असांजा पुराणा रीत रस्मूं अॼु बि ख़तमु न थियूं आहिनि तव्हां हिकिड़ो मिंट हेॾा लाचारी भाई वेठा आहिनि वीचारा थोरो हिन खां ॿुधायो अथई मूंसां काटजी पवंदा बिस्मिल्लाह कयो हाँ साईं लतीफ़ जो घातू सुर पढ़ूं था जी बाबा ही पाण वटि कराची शहर जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर आहे जी दा दुनिया में टियों चौथों नंबर शहर आहे इहो कंहिं ज़माने में ॻोठड़ो हो जी दा इन ॻोठड़े में उभायो मलाह रहंदो हो मच्छी जो शिकार कंदो हो उन जा 7 पुट हुआ बाचू बाराच गाज़ी राज़ी गुल फुल 7 हो मोरड़ो जंहिंखे मोर चवंदा आहिनि इहे सभई पहलवान जोधा जवान हुआ मच्छी जो शिकार कंदा हुआ मोरड़ो अकेलो घर रहंदो हो बाक़ी ॿिया सभु मच्छी जो शिकार कंदा हुआ पुराणी ॻाल्हि तो ॿुधाई हा पुराणी तारीख़ी ॻाल्हि साईं लतीफ़ जे हवाले सां बाक़ाइदे ॿुधाईंदासीं त इहो 6 भाउ मच्छी जो शिकार करे उन ते पंहिंजो गुज़र कंदा हुआ अञा तॾहिं ही शहर कोन ॻोठड़ो हो उन टाइम जी ॻाल्हि आहे हिते समुंड जो कलाची कुन हो इन कलाची कुन में हिकु वॾो मांगर हा साईं कलाची माई हुई बलोच कबीले जी उन जे नाले सां ई ॻोठ आबाद थियो जी हा सही थो चयो ऐं कलाची कुन जेको हो उन में मांगर मच्छ रहंदो हो उन मांगर मच्छ जे करे हिते जेको मलाहनि खे मन थियल हुई हिते शिकार ते केर बि न वञे पोइ माण्हू इन कुन में केर बि कोन वेंदो ॿिए पासां शिकार करे पंहिंजो गुज़र कंदा हुआ दस्तूर मूजिबि हा साईं साईं लतीफ़ चए थो त गंघरिया घण ॼाण मूढ़ी मत महाए गंघरिया घण ॼाण मूढ़ी मत महाए विया गॾिजी वीर में पिया मोह मेहरान अॻियां पोयां टाण विया वीचारनि विसरी माक भिॼायनि मोलिया मथां राति पई ओलियूं उझण लॻियूं विया वंझ वही कला चा कही कॾहिं कोन आयो को जो कहर कलाच में जो घिड़े सो ने ख़बर कोन ॾे त रछ कुॼाड़े रंडिया काल्ह कलाची विया छटियूं खणी छुगेर भाइरनि भेरो न कयो अदन की अवेर अहिड़ी खासी खेर कुन वराए झली
तरियूं पसान तार में झुगा जाए न कन मादर मलाहन माग न डोया मकड़ा ॾियाणी ॾिठम केतिरा जिनी मारियो मोक मादर मलाहन जा था मारी नम थोक लॾे विचां लोक उने विया ओहरीअ काल कलाची विया घातू करे घूर मादर मलाहन जा विठी सां सूर मूंखे करे मलूर उने विया ओहरीअ उबी ओसरा उस में झलियो कुन किनार घातू घर न आया वॾी लॻियन वार होयस जिनी हार से मोड़े चढ़िया मकड़ा माशाल्लाह ॾाढी वॾी ॻाल्हि ॿुधाई पर थोरो साईं जो ॿुधू नंढो नौजवान छा थो ॿुधाए बिस्मिल्लाह दा इलाही रंगनि कचारनि जा पर आऊं पंहिंजो ख़्यालात हिकिड़ो ॿुधायां थो नज़म आहे पढ़ां थो बिस्मिल्लाह शाइर ॿुधाए थो सबा जिन सॼणनि सॼा साल लाया मिठा मोब मुंहिंजा अञा छो न आया पोइ तो छा कयो कुझु थियो मूं इंतज़ारु कयो केतिरे क़दुरु तो इंतज़ारु कयो चेथो नदी नीर लाई सिंधू मूं सुवारी लुण न लुड़ लाथा वहुकरनि में वारी सखर जर सखर खां तो जुमड़ों में जारी गुनी गम लाथा चैनल चौधारी फाटे थी फुलेली पतार नहीं पिंजारी कोडारू कुलन ते तर तर तैयारी जोड़ा जाम जोटे हरन हर हलाया सजणन सबाजन सजा साल लाया मिठा मोब मुंहिंजा अञा छो न आया मींहुं उठो माण्हुनि मालिक आयो थर सावण में सरा थिया कया सुख संगारन वठन वास वासू वलर मंझ वलारन पपियन जूं पुकारूं पिता पिस पवारन तराने में तुगानू ताड़न मंझा तवारन पलर पलटो परवर अज सुका पट पुसाया मिठा मोब मुंहिंजा अञा छो न आया सजणन सबाजन सजा साल लाया लाचार साहब माशाल्लाह वरी तव्हां ॾे अचां थो वरी तव्हां ॾे अचां थो छो त हू नाब साहब जो वेठो आहे त मूंखे नाब साहब में रहण कोन ॾींदो जलदारी साहब माशाल्लाह हुकूमत बोलंदी वरी वैल थींदो मूंसां त जीदा जलदार साहब बिस्मिल्लाह छा यादि करे आयो ॾिसां मल्हार राग में हिकिड़ी कैसा मुझी दोस्तों 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 कैसा मुझी दोस्तों मोहब्बत वञा बिया सौ भेरा मोहब्बत सां लॻो पीरल कंबर पर मुंह में आशिकी संधी आदत वञा बिया कंहिं सख़्त सनम साम्हूं वञी नातो लायो वाह समझी बे नथो सघजे छा गुन जोरायो समझी बे नथो सघजे छा गुन जोरायो कंहिं सख़्त सनम साम्हूं वञी नातो लायो समझी बे नथो सघजे छा गुन जोरायो समझी बे नथो सघजे छा गुन जोरायो मजबूर घड़ियूं जेके गुज़रन थियूं जुदाईअ में मजबूर घड़ियूं जेके गुज़रन थियूं जुदाईअ में मजबूर घड़ियूं जेके गुज़रन थियूं जुदाईअ में बेतर सीने में घणो दर्द सधायो वाह बेतर सीने में घणो दर्द वधायो वाह समझी बे नथो सघजे छा गुन जोरायो वाह
समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ कंहिं सख़्त सनम साम्हूं वञी नातो लायो आहे समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ दिल पर तस्वर में रुकावे थो हर वक्त संदम दिल पर तस्वीर वही बन जी दिल मूंखे ॿुधायो वा तस्वीर वही बन जी दिल मूंखे ॿुधायो वा समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ कंहिं सख़्त सनम साम्हूं वञी नातो लायो आहे समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय हुआ सब्र खाकी कर की मरड़ियूं दागूं कर होश सब्र खाकी अज पुण वखड़न सजण पंहिंजा सारिया गलन तां ॻोढ़न जूं बूंदूं बस न कन संदी सिक पिरन लोक ॾिठे ई न बेदर्द अॻियां रुमंदे इहो रुमण अजायो वाह बेदर्द अॻियां रुमंदे इहो रुमण अजायो वाह समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय सख़्त सनम साम्हूं वञी नातो लायो समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय समझी बि नथो सघिजे छा हुन जो राय यार जलदार साहब वाह माशाल्लाह यार वाह जबरदस्त इंशाल्लाह तो यार गोठ जे तू जो उते ॿुधंदो भाई हाणे थोरी ब्रेक वठां थोरी साई खणूं ब्रेक अंग्रेज चवंदा न न चवंदो आहियां थोड़ी साई खणूं पोइ वरी था मोटी अचूं बिस्मिल्लाह हाँ तो दोस्तों साई खां मोटियासीं वापसि पंहिंजे कचहरीअ ते त इमदाद ख़ुशक जलदार साहिब खे ॿुधी माशाल्लाह नवाबशाह ज़िले खे मल्हाई
हाँ साईं साईं लुंड साहब मोरे जो मां सब मुझे गोठ जा बा जी साईं बिस्मिल्लाह तो खादो शुरू कया जो गोठ बूते ही आ साईं बिस्मिल्लाह कराल जलदार साहब जवाब तू दे मीरबान साईं ॻाल्हि इहा आहे त असीं जेके सुघड़ आहियूं हां असां सुघड़नि जो जेको फन आहे ओ पंज गदा लगा घणो कुझु आहे हां घणो कुझु ऐं जेकॾहिं असां उन फन ते वञूं था पर फन में कुझु शयूं जिन्स तौरु ॿुधाइण त घुरिजनि हां न त साईं जीअं हुनर आहे हाणे असीं सुघड़ हुनर चवंदा आहियूं हुनर चवंदा आहियूं त हाणे ॿिए खे कहिड़ी ख़बर आम माण्हूअ खे त इन खां बहितर त उहो उनखे हुनर ॾेई करे वरी हुनर उहो ॿुधाइजे त हुनर कीअं हूंदो आहे सुखड़ यादि जो करे त उही वॾी ॻाल्हि आहे ऐं गुरचेलो हूंदो आहे असांजो फन आहे गुरचेलो छा आहे असां गुरचेलो पेश कयूं त असांजी दोस्त असांजा सिंधवासी नौजवान सुघड़ ऐं नौजवान छोकिरा बि सम्झनि त इहा कहिड़ी ॿोली आहे जेका हीअ सुघड़ ॻाल्हाइनि त बिस्मिल्लाह करे ॾिसां जीअं राणे ऐं मुमल जो हिकिड़ो सुवाल जवाबु हूंदो हो त गुरू चवंदा हुआ उनखे हाणे चए पियो त बादशाह शौक़ विचूं ज़ाल परिणिया घर बंदा नहीं बादशाह शौक़ विचूं ज़ाल परिणिया घर बंदा नहीं मिट्टी पुसाइए ओड रोज़गार लाइ चवंदा नहीं वज़ीर घोड़ी धारी शौक़ विचूं कंहिं ते बंदा नहीं गुरचेला कह कच्ची बात हाणे त इन जो जवाबु आहे हिकिड़ो ई लफ़्ज़ हाणे बादशाह घोड़ी धारी गुरु जी कच्ची आहे हाणे घोड़ी त धारियईं पर गुरु जी कच्ची आहे हाणे चढ़ण जहिड़ी कोन्हे मिट्टी ओड पुसाई रोज़गार जे लाइ पर उहा बि खणी नथो सघे छो जो कच्ची आहे जेकॾहिं घोड़ी धारी उन ते बि कच्ची आहे नथो चढ़े जेकॾहिं ज़ाल परिणियो त बादशाह बि घर नथो वेही सघे छो जो कच्ची आहे इनखे हिकिड़ो असां सुघड़ फन में आणींदा आहियूं वरी हुनर असांजी जेका सिन्फ़ आहे थोरो अर्ज़ इहो असुल में पहिरियां हूंदो हिंदी में जेको गुरचेलो हा फन असांजे हाणे उस्तादनि उन खे सिंधी में कयो आहे जंहिंखे असां टिगुणो चवंदा आहियूं या गाणूअ जा बैत या टिगुणो त हाणे सिंधी में गुरचेलो आहे जी त औरत न रहे घर औरत न रहे घर कार न हले थर सट न सहे रसो गणे ॻोल्हा ॾसो हाणे इन जो जवाबु ईंदो त वर न आहे हा साईं जेकॾहिं औरत खे बि वर हुजे त पंहिंजे घर में वेहे ऐं कार छो नथी हले ड्राइवर न आहे ड्राइवर न आहे ड्राइवर हुजे त माना जेको गाॾी हले रसो छो नथो सट सहे रसे खे बि वर न आहे छिक अचे थी थो छिजी थो पवे त ही असांजे सुघड़ाइप जा हिकिड़ा फन आहिनि ऐं साईंजन खे हिकिड़ी गुज़ारिश पेश था कयूं अहिड़े हवाले सां जे असांजो वज़ीर आज़म उन खे वर न आहे ताल माफ़ कजो हेॾा मुंहिंजा महिमान वेठा आहिनि महिमाननि खे ॿुधो तव्हां त वरी मूंसां गॾी गॾियो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कादर पेश कयो हाँ साईं शेर पढ़ूं था जी शेर है तो खुर्शीद पसी खिजल थियो मुझे दिल भर जो दीदार वाह खुर्शीद पसी खिजल थियो मुझे दिल भर जो दीदार को कब कमर करीब जाए न दाए मर्द गुजार पूरन हाल हिजाब को कई जाए पसंद पेजार पर न अज खुद पान ते खणी हाज रखी हमवार कुल निजाकत नाज जी सब नाज़र क्या त निसार सजो निहारी ने सिपरियां कॾहिं केही वार त लोक मिड़ी लबरेज से हड़दा होए हजार मुर्की मोहब मेहर मजम कन नरमी रूह निगार त मुआ मुकाम न मजा निकरी थे निर्वार रूह मज राजन शाह चे कन गीर बसे गुफ्तार ताकत बार जबार जी लगे अर्ध समा के आर जानी जलवो ज़ाहिर ज़मीन कन रोशन को रुखसार त वरी कॾहिं चमके कान काया बिजली बदल बहार रखन केस कुलन ते यके कदम यकवार कचवन जा कंवर ते चने जानब क्या जिनसार सोरन बारन का सरसवा मुझे सोनल ते सिंगार मुश्कतर का मात के उन्हें पिरी जे त पघार आलम सब आबा थियो त्या थरबर बाग बहार एडे दोस्त दिमाग जान यावर मुंजा यार मुखे मेणा उन जा उसकाऊं तगा उन्हीं जी तार उन्हीं जी संभार कया नी अदर में निजरा वाह 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 बराबर पहले मुझे नौजवान सफा तुझे क्या जेको आहे हिणू थियो वेठा बिस्मिल्लाह कर ॾिसां अब बाबा बिल्कुल सजन ने तो आए वेजी सुरबो करे सिंगार हद थी वई समे सूरे चढ़िया सूरी सरे बाजार हद थी वई वाह संदी सूरत पसी सीरत सवे साहिब सिपाही थिया
वो बिरे जी बा लगी भड़की बनिया बीमार हद थी वई सजन ने तो विझी सुरमो करे सिंगार हद थी वई वाह सही हुसन हारे जाए कया हमला हजारे हुआ हैरत में मक्के में नबी पे जमन किसरा या कोट पे जड़न उस्ताद वाह हुसन हारे जाए कया हमला हजारे हुआ हैरत में लिया पाए कया लालण लखे लाचार हद थी वई सजन ने तो विझी सुरमो करे सिंगार हद थी वई समे सूरे चया सूरी सरे बाजार हद थी वई अखियन जे एक इशारे साण असुल अरमान में आऊ हबीबन जे हलन आग्या हरनन हार हद थी वई सजन ने तो विझी सुरमो करे सिंगार हद थी वई समे सूरे चया सूरी सरे बाजार हद थी वई जानी जे जोत जलवे सा जली विया कई जबल जादा खास खरमत खरन खादा खुशी ते खार हद थी वई सजन निकतो विझी सुरमो करे सिंगार हद थी वई सवे सूरे चढ़िया सूरी सरे बाजार हद थी वई वाह सही वाह कादरे के नौजवान राथरो मोंडे वसी दिसा वाला पोथो दा वना हाँ सही शहरत तजनी सरबी ते हां शहरत सवे सालू सजन संबरा सदा सिकंदे सदा उनमें सवे सालू सजन संबरा सदा सिकंदे सदा उनमें अल्लाह जाने असर कोने उम्र गुजरी मुकान में रिहाणियूं रस रहा रूह में रुकिया रहियूं नथियूं रुकजन रुसण राणा रवा ना है रोआ रत रोज राहन में समे सालू सजन संबरा सदा सिकंदे सदा उनमें अल्लाह जाने असर कोने उम्र गुजरी मुआहन में वाह फेरा कन में फेरिया फालू फेरा पायो फकीरन जी फणियूं फेरे फसाई दिल फाती फुठन जे फाहन में समे सालू सजन संबरा सदा सिकंदे सदा उनमें अल्लाह जाने असर कोने उम्र गुजरी मुआहन में खबर काने खलीलन जी खुलासो खत न खाती को खुदा बुध खैर मोहम्मद जी खिजे खामे खिजाउन में समे सालू सजन संबरा सदा सिकंदे सदा उनमें अल्लाह जाने असर कोने उम्र गुजरी मुआहन में बढ़िया चाहतो तो दे माशाल्लाह वाह पर वरी ना मुंहिंजो नवाब शाह जो वेठा फनकार ठरी वेंदो वरी उन थोरो तयार कया तव्हां भला को बैत में ॿुधाईंदा कुझु जा लुंड साहब जा होॾा हलियो वञा मां ॿुधायां थो तो मेहमान है तरे चो हा बिल्कुलु बिस्मिल्लाह ॿुधा साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मितार दिलदार आलम सब आबाद करे ये तो साजदार सभई चलदा आहिनि इहो तो लतीफ़ सरकार पैदा करे वॾो मशहूर आहे साईं बिस्मिल्लाह यारों है याद गनी जद कोल इकरार करे दागू हिक मेरे खत लोक दे मेरे सिर ते सदागू तेकू धिके धुणे दे छुड़े दा हम तब वल वल पेरे पौंदा अक हमल उना दिहा तेकू वेच छुड़ागा त क्या मुल खरीद लंदा कि यार जे करेगी सजो जग छड़े दिनुम दिल पर जे घिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम दिल पर जे घिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम एक यार जे करेगी सजो जग छड़े दिनुम एक यार जे करेगी सजो जग छड़े दिनुम दिल पर जे घिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम दिल पर जे घिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम कल मामा पिया तो अलस्ती इश्क जो प्यालो अलस्ती इश्क जो प्यालो अज कल मां पिया तो अलस्ती इश्क जो प्यालो अलस्ती इश्क जो प्यालो साकी पीण शराब घणो अग छड़े साकी शराब अग छड़े दिनुम दिल पर जगिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम दिल पर जगिटिय खां सवा ब्या तक छड़े दिनुम एक यार जे करेगी सजो जग छड़े दिनुम एक यार जे करेगी सजो जग छड़े दिनुम
दिल बर जगटिया खां सवा ॿिया दग छॾे ॾिनम दिल बर जगटिया खां सवा ॿिया दग छॾे ॾिनम